औरतुनि में जेको आहे वरी दिलि जे वालनि जी ख़ासि करे असांजे बहिराणियुनि में जेको आहे जिते बहिराणियुनि जा माण्हू सम्झंदा त दिलि जी बीमारियूं वरी बहिराणियुनि में काॾों थींदियूं। बिल्कुलु वॾे माण्हू जी बीमारी काउंट कई वञे थी। तंहिंजे करे इहो जेको मिथ्स आहिनि त बहिराणियुनि में असां वटि हर शइ जेका आहे खाधो पीतो जेको कुझु आहे उहो ख़ालिस आहे त असां में दिलि जी बीमारियूं जेके न असां वटि वरी उते जेको बहिराणियुनि में जेको आहे उहो रोमेटिक फीवर जी बुख़ार जेको आहे ठीकु संदनि जो सूर बुख़ार गले में तकलीफ़ इहे टे शयूं रोमेटिक फीवर जूं जेके आहिनि कार्डिनल साइंस आहिनि। लेकिन प्रॉब्लम इहो आहे जे जिते उहे नौजवाननि में ॿारनि में 5 सालनि 10 सालनि जे स्कूल गोइंग ॿारनि में छाजे करे त असां वटि जॉइंट फैमिली सिस्टम आहे ओवर क्राउडिंग आहे स्कूलनि में ओवर क्राउडिंग आहे हिकिड़े ॿार खे थिए थो त ॿिए में फैलिजे थो उहो। त हाणे इहो जेको स्ट्रेप्टोकोकल इन्फेक्शन जे करे रोमेटिक फीवर जी बीमारी थिए थी त उनखे तशख़ीस करण जे लाइ असांजे इस्पतालनि में अञा बि एॾियूं सुठियूं सहूलियतूं कोन्हनि के। अच्छा ऐं उहे सुठियूं सहूलियतूं न हुजण जे करे उन्हनि जूं तकलीफ़ जेका आहे जोड़नि जो सूर जेको आहे बुख़ार जेको आहे उहो आम दवाउनि सां त ठीकु थो थी वञे लेकिन उन जा जेके असर आहिनि उहे दिलि जे वालनि ते जेके आहिनि आहिस्ता आहिस्ता थींदा था रहनि।